अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। लाड़काणो मां सिकंदर मुगेरी की खबर शामिल कंदासीं। यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध तरफ़ां हेड ऑफिस लाड़काणो में कलम धड़िन तरफ़ां एहतजाज किया वियो। गुज़िरियल राति साफ़ी इशाक जामड़ो साफ़ी शकील जामड़ो के घर ते हथियारबंदनि की फायरिंग ऐं जवाबदारनि जे अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ डोकरीअ जे सीनियर साफ़ी मोहम्मद कासिम बुगियो के SHO डोकरीअ तरफ़ां सच लिखण जी ॾोह में कूड़े केसनि में फासाइण संगीन नताइज भुगतण की धमकी ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कियो। साफ़िन के तहफ़्फ़ुज़ के यकीनी बनाइण लाइ कानून साज़ी करण जो मुतालबो कियो वियो। उन मौक़े ते तहफ़्फ़ुज़ ॾियो साफ़िन के तहफ़्फ़ुज़ ॾियो जा उबदारींदा नारा हयां। उन मौक़े ते यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध के मरकज़ी ऑर्गेनाइज़र मुजाहिद हुसैन मीरानी, सिकंदर मुगेरी, मेहरबान अबड़ो, डिवीज़नल ऑर्गेनाइज़र हाजन कुरेजो समेत मेंबरनि उबदार जलबानी, रमीज़ शेख, गुलाम सरवर शेख, मोहम्मद बख्श, अब्दुल हादी बंगर, अमानुल्लाह खोसो, गुलाम शबीर जमाली समेत मुख़्तलिफ़ मेंबरनि ऐं ऑर्गेनाइज़रनि एहतजाज कंदे चयो त आए ॾींहुं सिंध में कंहिं न कंहिं साफ़ीअ मथां हमला तशद्दुद कूड़ा केस दाख़िल करे सच के दबाइण की कोशिश कई पई वञे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पर अहिड़े कुदे अमल करण वारनि खे असां ॿुधाइण था चाहियूं त सिंध में कोई भी साफ़ी या सोशल वर्कर अकेलो न आहे। यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध उन्हनि सां गॾु आहे ऐं गॾु रहंदी बहितर आहे त अहिड़ो अमल करण वारा पंहिंजो क़िबलो दुरुस्त करण। वधीक उन्हनि चयो त IG सिंध DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त साफ़िन मथां हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध ऐं हाई कोर्ट समेत सिंध गवर्नमेंट खे अपील कयूं था त साफ़िन के तहफ़्फ़ुज़ के यकीनी बनाइण लाइ कोई मुस्तक़िल कानून साज़ी कई वञे।